सतगुरु होए दयाल, 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 सतगुरु सतगुरु होए दयाल का शरदा पूरिए, सतगुरु होए दयाल का शरदा पूरिए, सतगुरु होए दयाल सतगुरु होए दयाल का शरदा पूरिए, सतगुरु होए दयाल का कबहु न दूरिए, सतगुरु होए दयाल सभा सतगुरु होए दयाल बरी विजो सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल का दुख न जानिए, सतगुरु होए दयाल का दुख न जानिए, सतगुरु होए दयाल का हर रंग सतगुरु होए दयाल का दुख न जानिए, सतगुरु होए दयाल का हर रंग मानिए, ओ सतगुरु होए दयाल का यम का डर के सतगुरु होए दयाल का यम का डर के सतगुरु होए दयाल का सभी सुख देगा, सतगुरु होए दयाल का यम का डर के सतगुरु होए दयाल का सदाई सतगुरु हो सभी सतगुरु होए दयाल परि विभो सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए दयाल, सतगुरु होए जिसके सिर ऊपर जो स्वामी सो दुख कैसा पावे, बोल न जाने माया मधुमाता मरणातीत न आवे, ओ मेरे राम राय तू संता का संत तेरे, ओ मेरे राम राय तू संता का संत तेरे, सेवक को जम नहीं आवे जो तेरे रंग राखे स्वामी, तिनका जन्म मरण दुख नाता, तेरी बकस न मेरे कोई सतगुरु का दिलासा, नाम दिया सुख बल पाए, आठ पहर आराधे, तेरी शरण तेरे भर
पंच दूत लय सावे। ज्ञान ध्यान कुछ कर्म न जानो सार न जाना तेरी। ज्ञान ध्यान कुछ कर्म न जानो सार न जाना तेरी। सबसे बड़ा सतगुरु नानक कल राखी मेरी। वो सबसे बड़ा सतगुरु नानक कल राखी मेरी। वो सतगुरु जहिड़ो शाह को न ॾिठो सिका पर जी ॾिनो प्रेम सां। वो आत्म धन अथा वो नकी पुछाई जात पात नकी बुझाई राह करे मनो अचार। स्वामी छॾियाई खेन में वो अहिड़ी केरु करे स्वामी बिना सतगुरु भगत जोग वैराग जा भंडार भरे अनभय जोग अंदर में सुत सिद्ध परे पलक नदिए परे रमता राम अखेर वो सतगुर पुरख सुजान रखियो हथ मथे मिटी वेई मनमा स्वामी खिंचा ताणे वस्यो में महर जो भरिया नेरन माणे अच्छे मीठा पान सन्मुख मुझे ओ सतगुरु होए दयालता नवन जे पाइए। सतगुरु होय दयालता नवन दे पाइए। सतगुरु होए दयालता सत्य समाइए। सतगुरु होय दयालता नवन दे पाइए। सतगुरु होय दयालता सत्य समाइए। सतगुरु होए दया सतगुरु होए दया जंहिंजो हे असां हे हर साल मल्हायूं था। मां हिकिड़ी ॻाल्हि सभिनी खे चवां, हिते सभु आहे भले ही कंहिंजो बि गुरु कोई बि हुजे। हिन में पहिरीं ॻाल्हि तर्क न कजांइ, तूं पंहिंजे ही गुरुअ खे हृदय में रखी, जेको बि जंहिंजो गुरु आहे, गुरु हिकु ई थींदो आहे। शरीरनि सां गुरु हज़ारे ईंदा, लखे करोड़े। हाणे त नाहे, मां राति बि तव्हांखे चयो, आदि खां वठी जुग बि न ठहिया। धरतीअ ते इनखे नित्य अवतार चइबो आहे। 3 अवतार थींदा आहिनि, नित्य, निमित्त ऐं नित्य। सतगुरु नित्य है, नित्य। सतगुरु सदाई ईंदा आहिनि, सदाई। ॿिज खोटी न थींदी आहे। माण्हू चवंदा आहिनि बसि हिकिड़ो थी गुज़रियो वरी ॿियो न थींदो, ईअं थींदो ई न। परमात्मा जॾहिं कंहिं शइ जी ॿिज खोटी न कई त इन जी ॿिज खोटी कंदो। सतगुरु सदाई पिया ईंदा आहिनि।
हिकु ईंदो आहे, पर आहे हिकु ही। ज्ञान सभिनि जा अलॻि 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 आहिनि। जेॾी महिल माण्हू मंज़िल ते पहुचंदो पोइ ॾिसंदो हिकु ई आहे, चाहे भक्ति मार्ग हुजे चाहे ध्यान मार्ग हुजे, मार्ग भले ई सभिनि जा पंहिंजा पंहिंजा आहिनि, बाक़ी जेॾी महिल मंज़िल जंहिंखे चइजे मंज़िल उहा हिकु आहे। हाणे असली सतगुरु छा आहे? सतगुरु जेको सत्य जो संग सत्य ॿुधाए, ये जेकी आख़िरी तुका आहे, सतगुरु होए दयाल नव निध पाइए, सतगुरु होए दयाल सत्य। हाणे हिते थोरो ध्यान सां सम्झिजो, सत्य अखर शो, सत्य में कोई भी नालो रूप आकार न। गुरु जो ज्ञान वास्तविक में कोई आकार न, कोई नाम न, कोई रूप न। इन करे सत्य सत्य सभिनि जे लाइ आहे, बाक़ी ये नाम अलग अलग थींदा। गुरु जो ज्ञान सत्य, सत्य शाके चइजे सत्य। हाणे सम्झाइण जे लाइ मां तव्हांखे चवंदुसि, सत्य ही परमात्मा। परमात्मा न कोई हिंदू आहे, न मुस्लिम आहे, न ईसाई आहे, न सिंधी आहे, न बौद्धी आहे, न जैनी आहे। परमात्मा कोई ये असां माण्हुनि जा ठहियल आहिनि। कोई भी कंहिंजो भी खून कढाए कंहिं डॉक्टर खे वञी ॾेस पैथोलॉजी में, चएसि न खून खे चेक कर कंहिंजो आहे, हिंदूअ जो आहे, मुस्लमान जो आहे, ईसाई जो आहे, यहूदीअ जो आहे, कैथलिक जो आहे, प्रोटेस्टेंट जो आहे, आयुयान जो आहे, महायान जो आहे, सुन्नीअ जो आहे, शिया जो आहे, कंहिंजो आहे। डॉक्टर कॾहिं भी न ॿुधाए सघंदी, चाहे कोई मरी वञे, वञी कंहिंजी हड्डी खणी करे, जेको हड्डियूं खणी असां 3 ॾींहं ते वञी किथे परवान करंदा आहियूं, काई हड्डी वञी कंहिं डॉक्टर खे ॾेसि ऐं चएसि इहा ॿुधाए कंहिंजी हड्डी आहे, हिंदूअ जी आहे, मुस्लमान जी आहे, न ॿुधाए सघंदो। परमात्मा भी कोई हिंदू मुस्लिम कोई ईसाई न आहे। परमात्मा सत्य है, और सत्य हाणे हिन महिल हींअर आहे। इहो ई गुरू जो ज्ञान आहे। बाक़ी तव्हां गुरूअ खां सवाइ कोई भी ज्ञान ॾिसंदव, देवियूं देवताऊं या अतीत में थी गुज़रिया आहिनि, इहे कथाऊं जेके तोखे दिलि सां अगरि लॻनी, तोखे दिलि सां इहो लॻे थो त कोई ईअं मर्द कोई सॼो साल कंहिंजी कशमिश में बि वञी कथा आहे, या कोई महल सां ॿाहिरि ठहंदो आहे, या कथा आहे, इहो सत्य न आहे। कंहिं शरीर खे मलण सां कोई ॿाहिरि निकिरंदो आहे, अहिड़ियूं कथाऊं देवी देवताउनि जो लिखियल आहिनि जेको थी न सघे, सत्य न आहे, असत्य। सत्य थी हे इन महिल गुरुअ जो ज्ञान, गुरु इन करे ही सत्य गुरु जेको सत्य ॿुधाए। सत्य छा आहे? सत्य हे परमात्मा। परमात्मा हाणे हिन महिल हींअर मता तव्हां इहो परमात्मा कोई सम्झो ब्रह्मा है, विष्णु आहे, महेश। हाणे बेबीअ जेको चयईं गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु महेश्वर आहे, त कोई गुरु ब्रह्मा, कोई विष्णु, कोई गुरु ही पैदा कयो आहे, गुरु ही पाले थो, गुरु ही सिंगार। बस इहो आहे। उहो कोई भगवान, कोई ब्रह्मा, कोई शिव। हाणे इन्हनि जी कथाउनि में हीअं गहराई में वठी वेंदो मैं त तूं पाण ई चवंदी, मां वठी वेंदो मैं गहराईअ में। कोई मां सां वेह त मां ॿुधायांसि त इहे अतीत में जेको बि इहे, ऐं अतीत में जेको बि पहिरियों थियो आहे,
ऐं माण्हू सभु अतीत खे वठी वेंदा आहिनि। भई अतीत में कोई रामायण थियो या कुझु थियो हुयो, अरे हे प्रत्यक्ष सत्य परमात्मा। और परमात्मा केरु आहे? परमात्मा कोई पुरुष न आहे। परमात्मा स्त्री भी आहे, पुरुष भी आहे, ॿिन्ही खे मिलाए करे। न त कंहिंखां बि पुछ, भॻवान छा आहे? भगवान, परमात्मा पुल्लिंग, और स्त्री बिल्कुल न। कीअं ईअं थींदो? कीअं थी सघंदो? कोई पुरुष ईअं थी सघंदो सिवाय स्त्रीअ जे? या स्त्री खां सवाइ काई पुरुष खां सवाइ काई स्त्री थी सघंदी? या मुर्गी खां सवाइ कोई अंडो थी सघंदो? या अंडे खां सवाइ काई मुर्गी थी सघंदी? सोचजो पहिरियों, कोई थी सघंदी? अकेलो कोई भी न पुरुष थी सघंदो न काई स्त्री थी सघंदी। ॿिन्ही खे जॾहिं जोड़, हिकिड़ो हिंदू ही धर्म विश्व में, हिकु हिंदू धर्म जंहिं परमात्मा जो प्रतीक कढियो आहे, छा अथसि नालो? अर्धनारीश्वर। पूरो अर्ध, हिकिड़े पासे स्त्री, हिकिड़े पासे पुरुष। सच्चाई। ऐं भगवान इन द्वैत में हिकु, ये द्वैत आहे, हिकिड़ो स्त्री आहे, हिकु पुरुष आहे, दुख आहे, सुख आहे, मान आहे, अपमान आहे, रात आहे, ॾींहुं आहे। द्वैत खां सवाइ ये संसार थी न सघंदो। सभ में द्वैत आहे। त ॿिन्ही खे मिलाए, स्त्रीअ खे बि मिलाए, पुरुष खे बि मिलाए। स्त्रीअ में पुरुष जो तत्व आहे, पुरुष में स्त्रीअ जो तत्व आहे। कोई भी माँ ऐं पीउ खां सवाइ ॼमी न सघंदो। जॾहिं माँ ऐं पीउ जो संजोग थिए थो तॾहिं ॿारु ॼमे थो, चाहे स्त्री हुजे, चाहे पुरुष हुजे, चाहे छोकिरी हुजे, चाहे छोकिरो हुजे। कोई ईअं हिकिड़े सां त थी न सघंदो। थी सघंदो? तीअं ई परमात्मा स्त्री भी पुरुष भी उनखे मिलाए हिकु आत्मा, जेको गुरु अर्जन देव चयो, एक जप एको सालार, एक सुमर, एक जप एको साला, एक सुमर एको मनाए। एकस के गुण गाऊं अनंत, मन तन जाप एक भगवंत। एको एक एक हर आप, पूरन पूर रहो प्रभ व्याप। अनेक विस्तार एक ति भय, एक आराध प्राश्चित गए। मन तन अंतर एक प्रभराता, गुरु प्रसाद, गुरु प्रसाद इतेच। ये सॼी जेकी वाखाण कईसीं, कंहिंजी कईसीं? सतगुरु जी। गुरुअ जे प्रसाद सां, गुरुअ जे प्रसाद सां इक जाता, हिकु जातोसीं। गुरुअ जे प्रसाद सां जेको असांखे गुरुअ चयो उहो हिकु ई चई। कोई गुरु ईअं न चवंदी कोई परमात्मा आकाश में वेठो थी, या कंहिं मंदिर टिकाणे में वेठो थी, या कंहिं तीर्थ में वेठो थी। अगरि परमात्मा वेठो थी त तुंहिंजे ई अंदरि वेठो थी। ॿियो परमात्मा कोई बि कान्हे। कोई भ्रमण संसार में न पओ, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे। सभिनी मुंह में भी आ, तहां में भी आ, सभिनी में आ। जिन जातो आ यो सत्य, यो सत्य जेके संसार जा अंधा आहिनि वो सत्य के न सुञाणींदा। ऐं अंधनि जो ज्ञान अंधा वेठा था ॿुधनि। अंधन जो ज्ञान, अंधा अंधे ठेलिया दोनों पढ़न, ॿई को में करंदा। ऐं अखियुनि वारे जी ॻाल्हि अंधे खे न वणंदी आहे। मां मुंड खां ई ॾिठो आहे, हे बुद्ध, महावीर, कबीर, रविदास, ये अखियुनि वारा हुआ। गुरु नानक न पिया सम्झनि माण्हू, अंधा न पिया सम्झनि।
छा हालत बुद्ध जी कयूं, जीसस जी छा हालत कयूं, सुकरात जी छा हालत कयूं, मनसू सत्य खे ॾिस तव्हांखे खोटो सिक्को हुजे ऐं सही सिक्को हुजे, हलाईंदव कहिड़ो? सही हलाईंदव, खोटो हलाईंदव, इहो निकिरे। ऐं भले सॼी बाज़ारि में खोटो हलंदी ऐं सॼे खे न हलाइण ॾींदे, खोटा ई खोटा हलंदे। त सत्य खे अंधो नथो सम्झे, इन करे स्वामी साहिब सलोक चयो आहे, छा थो चवे? अंधा की न ॾिसने, अंधा की न ॾिसने प्रत्यक्ष परमेश्वर के, अंधा की न ॾिसने माण्हू रखी अंदर में भोंदूअ जा भटकन, सुतैं सिद्ध सही कयो सामी सुजागने, रता रंग रहने द्वैत वराए दिल में। अंधा अहिड़ी ॻाल्हि वो सही तो चए स्वामी साहिब। माण्हुनि कथाउनि में सत्यनारायण जी कथा, शिव जी कथा, हे कथा जंहिंमें सिर्फ़ अंधविश्वास, सच्चो परमात्मा हीअं जीतो जागतो तुझे पीउ में, तुझी माउ में, तुझी ज़ाल में, तुझे पुट में। घर तुंहिंजो मंदिर आहे, तुंहिंजो घर मंदिर, तूं ॿाहिरियां मंदिर थो घुमे। पूजा छा खे चइजे? पूजा थी जेको तूं कमाए थो, या तुंहिंजी पूजा आहे। ऐं माई जेको घर में कमु करे थी, इहा पूजा आहे। ऐं तव्हां खणो था लोटो, कंहिंखे तव्हां कहिड़ी पूजा था कयो पिया? छा तूं कमाए अची थो, या पूजा न आहे? या पूजा न आहे भई अंदर खां पुछजांइ, जेको सत्संग ॿुधे थो अंदरों पुछजांइ, जेको तूं वञी थो दुकान ते, इहा तुंहिंजी पूजा थी? पैसा खणी थो अची, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजी माउ, तुंहिंजो पुटु भोजन खाइनि था तुंहिंजी कमाईअ सां, इन्हनि में परमात्मा आहे, सच्ची पूजा आहे। मूंखे त हिकिड़े हंधि जेको ॾिठुमि, सुबुह जो 7 बजे किराणे जो दुकान खुलियल, उन दुकान खे बि सुञाणासि, उन दुकान जे मालिक खे सॼी बाज़ार में ॾे वठि ते चलाईंदा अथसि। ऐं अगरबत्ती ॿारे करे अधु कलाकु वेठो, वॾो ग्राहक आयो आहे, चएसि थो भाई मूंखे खंडु ॾे, मुंहिंजे घर में महिमान आहे, ॿियो कोई दुकानु कान्हे, महिमान वेठो आहे चांहि जे लाइ, ऐं तूं खंडु ॾे, ईअं थो करेसि। अंधो आहे, ॾिसी नथो, तोखे नथो चवां, ईअं थो चएसि, ॾिसी नथो पियो त मां पूजा थो कयां। इहा धोखड़ी तूं पूजा थो करीं? असली तुंहिंजो ग्राहक आयो आहे भॻवानु, उहो थी जेको तोखे वठी थो वञे पियो सामान। इन में मां जॾहिं अॻिते पूरो वाखाण कयां, मूंखे टाइम न मिली सघंदो, सॼी वाखाण कंदोमांइ त इहो ग्राहक तुंहिंजो परमात्मा निकिरंदी। ऐं तूं वेठो थो अगरबत्तियूं ॿारे, उनखे चएसि थो अंधो आहे, मुंहिंजा पूजा आहे। ॿार हिकु माईअ खे 3 ॿार, हिकिड़ो ॾेराणी जो सो रायपुर वई हुअसि, रायपुर वई अथसि उहा, हिकु उहा माई घर में 3 ॿार, 2 पंहिंजा, हिकु हुन ॾेराणीअ जो। 3 छंछर जो ॾींहुं चवंसि था पिया, वो तो चेस आंटी मेरे को ब्रेड बटर बना के दो, आज हमारे घर में प्रीति भोज है, हमको ब्रेड बटर अच्छी लगती है, वो बना के दो। मेरी बहन चवंदा मम्मी मेरे को चाउमीन बना के दो, वो तो चेस मेरे को मैगी बना के दो, हमारी वहाँ प्रीति भोज है, हम तीनों बच्चे ले जाएंगे, वहाँ खाएंगे। माइती चैन हमको जाना है पूजा करने, तीनों को चेहरा उठा दूंगी, खाना है तो खाओ,
मैं जा रही हूँ पूजा करने, इतने तीनों के नहीं तिलों के लिए नहीं बनाऊंगी। केड़ी पूजा थी करण वञे पई, हाणे खणंदे धागो लोटो वण खे ॿधींदे, के कम जो न कार। असली ॿार तुंहिंजा घुरनि था पिया, उन्हनि खे तूं ठाहे ॾे, वञे थी लोटो खणी करे पूॼा थी। अॻे असांजे काके दराने में लॻे तव्हां सुञाणींदा हो, हिते ईंदा हुआ, पोइ असांजी चाची सुबुह जो चौंपल पई पाए तकड़ी तकड़ी, काको बि वेठो ॾिसेसि पियो, ॾिसंदे ॾिसंदे काॾे थी वञे, चई पिपल थी। चई छो, चई धागो ॿधण, चई हेठि वेठो थी पिपल, पिपल न आहे, वञी तूं ॾह धागनि थी खणनि। अरे मूंखे चांहि ॾे, मूंखे खपे, चई मां वञा थी पिपल थी। अरे घर में असांजे हे जीता जागता ठाकुर वेठा आहिनि, ऐं सचो ज्ञान अॼु मां गुरूअ जो कयो, सत्य समाई, सतगुरु होए दयाल नवनिधि पाइए, सतगुरु होए दयाल सच सच इहो ई थी। अॼु न ईंदी सम्झ में, जेके ये घणा वॾे वॾे पिननि भटकनि था पिया, पंहिंजो घर छॾे करे, मां घर थी मंदिर, तुंहिंजो दुकान थी मंदिर, ऐं कोई संसार संसार न आहे। तव्हां हिनखे संसार न सम्झो। अगरि तूं सतगुरु जी दृष्टि सां ॾिसंदी, जेको चई मेरा संसार गुरु, संसार संसार न आहे, इहो परमात्मा जो प्रक्षेपण आहे, परमात्मा ई आहे, इहो उनजो ई ठहियल आहे, उनखे छॾे तूं कारे थो वञे पियो। ऐं घणा माण्हू पुराणा ढब जा सन्यास इन घर खे ज़ाल खे ॿारनि खे छॾे करे वञी पहाड़नि ते वेही रहनि। उन्हनि जी ज़ालुनि सां छा थियो, उन्हनि जे ॿारनि सां छा थियो, उहो न सुञातो, असां भॻवान खे था पाइण वञूं। उन्हनि जा ॿार भिखारी थी विया, ऐं ज़ाल ग़लति कमु करे पई, वो वियो आहे होॾे, उते भॻवान मिलंदुसि। कॾहिं कोई घर न आहे छॾिणो, कोई दुकान न आहे छॾिणो, हे संसार न आहे। तूं गुरूअ जी दृष्टि सां ॾिसंदे त हे सभु परमात्मा थी। ख़ालिक ख़ल्क़ ख़ल्क़ में ख़ालिक पूर रहियो सर्ब ठाही, दबा दब भरियो पियो थी, इहो परमात्मा ई भरियल थी। मतां कोई परमात्मा खे सम्झे, काथे पहाड़ ते वेठो आहे, कुझु बि न थींदी। परमात्मा चङी तरह सां मां जा सतगुरुअ जो ज्ञान, पोइ सतगुरु इन करे ई त ईंदा आहिनि धरतीअ ते, इहो ई ॿुधाइण तोखे हीअं कीअं ख़बर पवंदे। वो पाण ॼाणी करे सतगुरु दातार नाम का आप, सतगुरु प्रभ बुझिया गुर जेवल अवर न कोई। सतगुरु पाण बुझी करे, इहो थी अखियुनि वारे जो ज्ञान, इहो ई थी जो उनखे न सम्झी करे तूं अंधनि वांगुरु अगरि भटकंदे त किरंदी वञी। सत्य अखियुनि वारो सतगुरु ई आहे, जेको इहो सत्य जो ज्ञान ॾे थो। सत्य जो ज्ञान सतगुरुअ जो ज्ञान आहे। सतगुरु जो ज्ञान ई इहो थी, तुंहिंजे अंदरि थी, सभिनी में उहो ई थी। उहो ई मतिलबु ईअं न सोचिजो त उहो परमात्मा कोई पुरुष आहे या परमात्मा काई अकेली स्त्री आहे, ॿिन्ही खे मिलाए करे। मां हिते जीअं असां हिंदुनि में पुरुष प्रधान आहे, असां हिंदुनि में असां भॻवान खे पुरुष करे मञियो आहे, ठीकु आहे। पर हाणे मां जेकी तव्हांखे कथा ॿुधायां थो, ॿई थी सघंदो थी। असां जीअं ज्ञान असांजो आहे भाई, जीअं पत्नी आहे उनजो पति, जीअं मीरा हुई त उनखे पति करे यादि करे पई। हालांकि ॿाहिरि इन ॻाल्हियुनि जी अवहेलना थी। हिकु पढ़ियल स्त्री
थी करे पर पुरुष जे लाइ ईअं चए थी तुंहिंजे अचण जे लाइ सेज सजायां सपने में तोखे रोज़ पायां तोखां सवाइ मुंहिंजो नाहे जीअण चवंदा हे स्त्री आहे ये वारंगना है वारंगना चइबो आहे वेश्या खे पर उन्हनि अंधनि खे कहिड़ी ख़बर त मीरा काथे आहे भई अंधा इहो थो चवाए अंधा वो मीरा काॾे पई ॻाल्हाए वो पुरुष परमात्मा सम्झी करे उहा सदाई जीअं असां चवंदा आहियूं कुर्बान वञा सदके उन महल घड़ीअ तां मां विसरियल इहो वर पातुम हाणे आहियां सुहागिण मां सुहागिण चइबो आहे जंहिंजो पति सदाई हुजे उहो मुंहिंजो परमात्मा उहो पुरुष जे रूप में मूंसां साण असां हिंदुनि जो पर सूफ़ी जेके सूफ़ी तव्हां ॾिठा आहिनि न ॾिठा आहिनि सूफ़ी आहिनि जेके पंहिंजे परमात्मा खे स्त्री करे सम्झंदा आहिनि उहा असांजी स्त्री आहे उहा ही असांजी प्यारी स्त्री आहे असांजो पुरुष प्रधान में असां परमात्मा करे जंहिं आशादी वार में भी लिखियल आहे पुरुष तो चवे पंथ निहारिया नित खड़ी मुद्ध जोगन बाली रामराज यानी मां एक 16 साले जी स्त्री पुरुष तो चवे असां उन जी स्त्री आहे कोई स्त्री पुरुष आहे कान एक भक्ति आई है मतलब याद किए भी कर तू पुरुष सां करीस चाहे स्त्री बई हुआ तू स्त्री जे मां चाहां तो स्त्री भी स्त्री के याद करे सके थी पुरुष भी स्त्री के याद करे सके तो वो भाव करे भाई जे सूफी चे तो वह मुझी प्यारी है हाँ गाना जेके भी हलन था ॿिनि जे मथों हलन था या स्त्री पुरुष जे लाइ चए थी छा थी चए तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या हाणे वही चए थी परमात्मा जे लाइ चए थी बस मुझे जीण मरण इते ही आ श्रेष्ठ भक्ति आ ये पत्थरन ते पानी चाहण तू भी पत्थर थी वेंदी पाषाण चइबो आहे उनखे तू भी पाषाण थी वेंदी पत्थर जी पूजा वो चेतन उनखे ईअं यादि थी करे मुंहिंजो प्यारो प्रीतम वरी पुरुष भी ये भक्ति तव्हां न ॿुधी हूंदी जेके सूफी पंहिंजे परमात्मा के स्त्री करे चवंदा आहिनि प्यारी उन स्त्री के सभ में ॾिसनि था जे पुरुष सभिनी खे ॾिसनि था कीअं तोखां सवाइ न ॿिए ॾे निहारिया ईअं थोरी आहे त मां उनखे ॾिसां ॿिए ॾे ॾिसां ई न मां सभिनी खे ॾिसां पर तोखे ॾिसां पोइ चाहे पुरुष हुजे चाहे स्त्री हुजे परमात्मा स्त्री भी आहे पुरुष भी आहे चाहे पुरुष हुजे तोखां सवाइ न यानी मां सभिनी में जेके प्रेम थी वेंदो आहे कंहिंखे पोइ जे मजनू हुयो उनखे लैला ई नज़र पई अचे जाते काथे
पोइ उनखे उहो स्त्री जे रूप में ई नज़र ईंदो, पोइ उस दुनिया खे उहो ॾिसंदो। आज तेरी याद में सबको बुला दूं, दुनिया को तेरी तस्वीर बना दूं, मेरा बस चले तो दिल चीर के दिखा दूं। दौड़ रहा है साथ लहू के, प्यार तेरा नस नस में। उन हिक खे एॾो थो चए, उन परमात्मा खे थो चए, इन खां वधीक काई भक्ति थींदी आहे? चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे। हाणे पप्पूअ मूंखां कल्ह प्रश्न कयईं, मूंखे ॾाढो वणियो प्रश्न। यानी के ॿुधनि था, दिलि सां लॻेनि थी ॻाल्हि, अंदर में संदेह उथेनि थो, उहो पुछजे। उहो पुछईं, तव्हां हिकिड़ो ध्यानु कंदा आहियूं असां, वो मुझ में मैं उसमें। हिकिड़ो गीत असां ध्यानु कंदा आहियूं जंहिंमें चवंदा आहियूं रूबरू। रूबरू यानी कि हे सभु परमा, हे ऐं हे सभु हिकु। रूबरू है यार, रूबरू तव्हां जेके ईंदा आहियो मां वटि ध्यानु कंदा आहियो न, रूबरू है यार, रूबरू है यार। उन में चवंदो आहे, वो मुझ में है मैं उसमें हूँ, दोनों है राजदार, है ताजों का भी ताज मेरा यार ताजदार, इससे बढ़ के बंदगी क्या लाऊं सल्फराज, सजदे में मैं और मेरे सामने है यार। एक ही लाइन में सब अची, वो मुझ में मैं उसमें, यही था है। खालिक खल्क, खल्क में खालिक, ये सजी खालिक एक परमात्मा है। लोगा भरम न भूलो, तव्हां भगवान खे काॾे था ॾिसण वञो पिया, कंहिंखे था सम्झो तव्हां परमात्मा? तव्हां कॾहिं कंहिं ॾिठो आहे या कोई शिव उते वेठो आहे, कोई पार्वती वेठी आहे, या कोई हो वेठो आहे? कोई वेठो आहे? कंहिं ॾिठो आहे अॼु ताईं? बुद्धि कथाउनि ते तव्हां ओॾे हली था वञो पिया, ऐं सत्य खे तव्हां सम्झो कोन था, जेको सत्य तुंहिंजे घर में व्यापक। इनखे थोरो चार्ज करिणो पवंदो। तव्हां घर में मंदरु ठाहींदा आहियो, भाई हाणे मुंहिंजी पंहिंजो ज्ञान अथव, पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी अथव। मां चवंदो आहियां घर में बि मंदरु न ठाहे, तुंहिंजो घर मंदरु आहे, वरी उन में मंदरु ॿियो छो? तूं जेको करे थी तुंहिंजी पूजा आहे। हिकिड़ो रूम रख, जेके पैसा आहिनि खोड़ा, अगरि रूम ठारायो, हूअं बि त मंदरु ठारायो था, जेॾी महिल बि नक्शो निकिरे त पहिरियों मंदरु रखंदा। हाणे मंदर में उहो पियो आहे, उते कुता बि था वञनि पिया, बिला बि था वञनि पिया, उहो मंदरु पियो आहे। मां ॾिसो न आहे माण्हुनि जे घर में मंदरु हूंदो। अरे हिकिड़ो मंदरु अहिड़ो ठाराए, कमरे में पैसा थी बिल्कुलु वार्तानुकूल, एसी बेसी लॻ रहा है, उते तूं वेह, वरी तूं वेह, तुंहिंजे अंदर में शांती अचे त तुंहिंजे घरवारे खे बि इच्छा थिए मां बि वियां, तुंहिंजे पुट खे बि इच्छा थिए मां बि वियां। पोइ सभु ॼणा जेॾी महिल वेहंदव उहो मंदरु चार्ज थींदो। जिथे इहा ॻाल्हि हूंदी आहे उन में ईअं बि ॿियो बि माण्हू अचे वेहंदो, उनखे बि शांती मिलंदी, छो जो इहो शांती जो प्रतीक आहे। ईअं वेठियूं अगरबत्तियूं ॿारे मन में अशांती, कुझु न थींदी। पंहिंजे घर में रखो, मां त चवां सभु ॼणा रखो, हिकिड़ी अहिड़ो कोनो हुजे घर जो जंहिंमें सभु वेहो, उन में चार्ज कयो उहो मंदरु। अॻे इहे ई मंदर जेके ठहिया हुआ माण्हुनि जा ई प्रतीक हुया, हाणे मंदर में पूजाऊं था कनि पिया। जॾहिं महिल शुरू में ठहियो इहो माण्हू गुंबज, हे पेट ऐं हेठि विहण, इहो मंदरु माण्हूअ जो प्रतीक आहे। उन में अंदरि जेकी मूर्ति आहे उन में आत्मा आहे, माण्हूअ जो ई प्रतीक आहे। उन में चार्ज थींदा हुया पुराणे ज़माने में, 2-2 किलोमीटरनि ताईं उते काई हिंसा न थींदी। जीअं हिकिड़ो कैलेंडर ईंदो पुराणे ज़माने में, हिकिड़ो ऋषि वेठो आहे, हिकिड़ी बकरियूं शींहं, बकरी चरे थी, शींहं पाणी थो पीए, इहो हुन जो प्रतीक हुयो, यानी हुन जो बल। शींहं हिंसा नथो करे,
शींहं जो प्रिय भोजन आहे बकरी, प्रिय में प्रिय भोजन त शींहं जो बकरी नथो खाए। तीअं ई तव्हांजे घर में काई अहिड़ी जॻह हुजे जिते तव्हां चार्ड थियो, उते आसे पासे जो जेको माहौल हुजे शांतीअ जो, पोइ ॾिस घर में शांति। हिते पूजाऊं था कनि माण्हू, मंदरनि में वञनि था, घर में गारियूं था कढनि पिया, ऐं घर में विढ़नि था, हथ था हलाइनि पंहिंजी ज़ाल जे मथां, ऐं पूजा थो करणु वञे पियो। या पूजा आहे? तूं ज़ाल खे गारियूं थो ॾिए, पुट खे गारियूं, धीउ खे गारियूं, ऐं मंदर ते वञे तो अगरबत्ती ॿार। कुझु बि न थींदी, केॾो बि वेठो पूज। हिते ई थी, हिते ॼाण जे लाइ तूं वेह, उते ॾिस पंहिंजो पाण खे मां केरु आहियां। जेॾीमहिल अपने अंदर में, जेॾीमहिल ॾिसंदे अपने अंदर में, कीअं? अपने अंदर में आप ॾिठो से और से मेरा क्या मतलब। सतगुरु शब्द जो सबक पढ़ियो से, विद्या पढ़ण में वरी क्या मतलब। विद्या यानी शास्त्र। ये बिना गुरुअ जे तू शास्त्र केॾा बि पढ़ंदे जंगल में हली वेंदे, तू शास्त्र न पढ़, सतगुरुअ जे ज्ञान खे सम्झ, अंदरों शास्त्र प्रगट थींदी। तुंहिंजे अंदरों शास्त्र निकिरंदे, ऐं शास्त्र चइबो आहे शास्त्रनि खे ॼाणण वारो, बिना पढ़े। कबीर चई मां न कलम हथ में खयो आहे, न मस खई आहे, न कागर खयो आहे। लिखा लिखी की है नहीं, देखा देखी बात, देखे देखे देखिए क्या कंचन क्या कांच, छा सोना छा कांचा। कबीर पूरे संसार में भगवान ने प्रत्यक्ष प्रकट करे ॾेखारे, न पढ़ियल न लिखियल। हुन में पंहिंजे गुरुअ खे अंदर में ध्यान। अलह अलख न जाए लखिया, गुर गुड़ दीना मीठा, कही कबीर मेरी शंका नासी, सर्ब सर्ब निरंजन ॾीठा। हाणे त मां उनखे जिथे किथे थो ॾिसां, उहो ई आहे। जॾहिं उहो गुरुअ जे ज्ञान में अंदरि गोतो मारींदे, सतगुरु शब्द जो सबक पढ़ियो से, विद्या पढ़ण में वरी क्या मतलब। सार शब्द जो सही गयो से, पोइ अंदर में गानी गाइण में वरी क्या मतलब। रग रग में आ राम समायो, राम धनुषधारी न मत वरी तव्हां राम चवंदा तव्हां हली वञो सीता ऐं घोट लक्ष्मण जे भाउ दशरथ जे पुट ॾे, वो राम न। राम तुंहिंजे अंदर में, राम सभिनि जे अंदर में। रग रग में आ राम समायो, जाप जपिन में वरी क्या मतलब। हिन रग रग में आ राम समायो, जाप जपिन में वरी क्या मतलब। हज सभे अंदर गया से, हज सभे अंदर गया से, मक्के भेटण में वरी क्या मतलब। पहिरें ज़माने में वेंदा मके जिथे काबो आहे, उतां थींदा त हाजी कहलाईंदा, हाणे बि कहलाईंदा आहिनि। असां उते ई रहंदा हुआसीं पहिरियों, असांजा वॾा गीत पाकिस्तान जो आहे, हाणे जे ज़माने जो न आहे, पाकिस्तान जे ज़माने जो आहे। पोइ चवनि पिया इहो जेके जंहिं अंदर में ॾिठो, पोइ न मके भेटण में क्या मतिलबु। इहो किॾे थो वञी, काबे ॾे उॾे। छा थो चए, काबो जात में कलुब अपना वरी भुलन में,
क्या मतलब। का पूजा तुम्हें कलुब अपना कलुब यानी पंहिंजे अंदर अंदर उनखे ॾिठो उहे वरी भुलिजे काॾे थो पियो। वरी 68 तीरथ तन में नहायो 68 तीरथ तन में नहायो। गंगा वञण में वरी क्या मतलब। 68 तीरथ तन में नहायो गंगा वञण में वरी क्या मतलब। ओए अपने अंदर में आप ॾिठो अपने अंदर में आप ॾिठो और से मेरा क्या मतलब। और से मेरा क्या मतलब। नेह करम नगर में तकत हमारा कर्म करण में वरी क्या मतलब। नेह करम नगर में तकत हमारा कर्म करण में वरी क्या मतलब। गंगाराम पी लो अमृत प्यारो गंगाराम पी लो अमृत प्यारो। जन्म मरण में वरी क्या जन्म मरण में वरी क्या मतलब। जन्म मरण में माड़े माण्हू ईंदा आहिनि चवंदा आहिनि आवागमन खां छुटूं जन्म मरण खां छुटूं वरी असांखे जनम न थिए। हाणे इहो जेको लफ़्ज़ माण्हू माॾे खोड़ अचे चवंदा आहिनि बाबा हाणे इहो जनम खां असां छुटूं हाणे जनम मरण। हाणे उहो छा थी सम्झे पई यानी जनम मरण खां छुटूं असां हितां हलूं को अहिड़ो को स्वर्ग हुजे जिते रंभा संभा उर्वशी जिते शराब जा चश्मा वहनि कल्प वृक्ष हुजे जेको घुर ते को मिले असां हिते वरी आवागमन खां छुटूं। मगर तुंहिंजो ख़राब थी इहो आवागमन खां छुटूं। आवागमन खां छुटण जो मतिलबु तूं हूंदे ई न। पोइ माण्हू चवंदो भाई कहिड़े मतिलब जो थी थो। तूं हूंदे ई न जल जल सां थी वेंदो पंजनि तत्वनि में तूं समाइजी वेंदे। इहे ई संत महापुरुष पंजनि तत्वनि में आहिनि हिन महिल बि आहिनि उहे सदाई आहिनि ई आहिनि। जेको चवंदा आहिनि मर्द अलह जा मरण जाना आहिनि मर्द अलह जा मरण जाना आहिनि। जोगी त जग में जीअराई आहिनि जोगी त जग में जीअराई आहिनि। तक तूं उन्हनि तस्वीरनि खे दिल दे फ़क़ीरनि खे रब जे वज़ीरनि खे जेके भेट सघंदा आहिनि सजण तुंहिंजे लाइ फ़क़ीरनि खे हे फ़क़ीरनि खे रब जे सतगुरु जेके मेट सघंदा आहिनि सजन तुंहिंजे लाइ। तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो। तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो। ईंदी हवाया तूफ़ान ईंदी हवाया तूफ़ान ईंदो। इहा सुध आहे सुधीरनि खे दिल दे फ़क़ीरनि खे रब जे वज़ीरनि खे जेके भेट सघंदा आहिनि सजण तुंहिंजे लाइ। झुक तो हमेशा दर वे झुक तो
दरवेश दरते रख दो अकीदो सच्चे रहे दरते रख तू अकीदो सच्चे रहे बरते समझ सुगन दिन कीरन के दिल फकीरन के रब दे फकीरन के अजो को सजो सत्संग नारायण भी अचे हर साल ख़ैर चवंदा हिन साल हिन चई बाबा मूंखे बि ख़ुशी थींदी आहे अॼु मां इहे लफ़्ज़ चवंदो आहियां सत्संग हुजे गुरू महता जो चवण बि इहो हूंदो आहे वॾी महिल मूंखे बि दिलि में ईअं लॻो सत्संग थींदो ई ख़ैर मां सॼो सत्संग त हर साल तव्हां हीअ हलंदो अथव गुरूअ खां सवाइ ॿियो कुझु आहे ई न मां भॻवानु जेॾी महिल बि चवां कोई भॻवानु ॿियो मां चवां ई न थो मां भॻवानु यानी सतगुरु ॿियो कहिड़ो भॻवानु आहे कीअं भॻवानु आहे छाजो भॻवानु आहे सतगुरु ई आहे उनजी तुंहिंजे अंदर में श्रद्धा आहे उहो ई मां जेॾी महिल बि भॻवान जो नालो खणां तूं कोई ईअं न सम्झजांइ कोई मां भॻवानु कोई अतीत वारो थो चवां परमात्मा हाणे हिन महिल हींअर परमात्मा थी सत्य इनखे ई चइबो आहे इन करे भॻवानु नथो चवां जीअं वरी मां कुझु चवंदुसि नालो त हली वञे तूं हिंदुनि में वरी मुस्लमाननि में उन्हनि जा नाला वरी पंहिंजा पंहिंजा आहिनि न न उहो हिकु ई आहे हिकु उनजो कोई नाम न आहे उनजो कोई रूप न आहे ऐं गुरु बि कोई नाम न आहे गुरु कोई रूप न आहे गुरु कोई आकार न आहे मां प्राय जंहिं लाइ को गुरूअ जी सोझी ॾिनी आहे मूंखे प्राय तव्हां ॾिसंदा हूंदो मां नालो कंहिं बि शब्द में न खणंदो आहियां वरी खणंदुसि त वरी चवंदा असांजो गुरू हे आहे असांजो गुरू आहे इन करे नालो ई सतगुरु सभिनि जो आहे उहो हिकु ई आहे हिकु ई सतगुरु आहे सतगुरु हिकु ई आहे उहे ॿ न आहिनि बाक़ी सतगुरु लखे करोड़ अचनि था तोखे जेको तुंहिंजो गुरू आहे तूं हुन में भाव श्रद्धा न में हुजे अंदर में बसि बाक़ी तूं ॿुध ऐं जिथे तूं ॿुधे बसि एतिरो ख़्यालु कजांइ जिथे तूं ॿुधे उते तोखे लॻई भाई मूंखे रूपांतरण अचे थो त चाहे कहिड़ो बि हुजे तो में रूपांतरण अचे थो इहो सम्झजांइ तुंहिंजे ई गुरूअ जी प्रेरणा अथी तुंहिंजे ई गुरूअ जी प्रेरणा अथी माॾे ईंदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि बाबा असां ब्यासी आहियूं पोइ असां तव्हांजो सत्संग था ॿुधूं असांखे पाप थो लॻे हाणे पाप थो लॻे त नश्च तोखे वणई थो जी हा तोखे वणई थो न इहा तुंहिंजी गुरूअ जी प्रेरणा थी न वणई आहे न त छो थो वणई जे वणई थो त तुंहिंजे गुरूअ जी प्रेरणा थी चओ उन ई मूंखे मोकिलियो आहे मां ॿुधां थी बाक़ी तूं खे न वणई त सम्झजांइ तुंहिंजे गुरू जी इच्छा कान्हे का न ॿुध तुम्हें रूपांची हा मूंखे रूपांतरण बि अचे थो मूंखे बदिलाहट बि महसूसु थी थिए मुंहिंजे जीवन में बि फ़र्क़ु थो अचे हा जॾहिं फ़र्क़ु थो अचे त पोइ सम्झ तुंहिंजे गुरूअ जी कृपा थी न पोइ ईअं छो थो करीं पियो उनखे ॿियो छो थो सम्झी पियो उनखे ॿियो न सम्झ उनखे ई सम्झ उनखे घणा माण्हू किथे ओढ़ा जो ओढ़ा न जीवन में कोई फ़र्क़ु न काई ॻाल्हि उहो ई अंधविश्वास उहा ई चिंता गणती भव बसि उते लॻो पियो कोई फ़र्क़ु न मां सत्संग उहो जंहिंमें तोखे जीवन में रूपांतरण पहिरियों मां छा पहिरियों भेड़ा गारियूं निकिरंदियूं झगड़ो निकिरंदो कूड़ो निकिरंदो हाणे कूड़ नथो निकिरे भउ थो थिए कंहिंजी दिलि थो दुखायां भउ थो थिए पियो खोड़ाईंदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि बाबा हाणे ॿुधंदा आहिनि तव्हांजी भउ थींदो आहे मूंखे कुझु लॻो आहे त कुझु कयो आहे मस थो लॻे पहिरियों त न लॻंदो हाणे सभिनी खे भउ थो थिए मतां कंहिंसां कुझु कयां वरी थिए थींदो त इहो ई आहे दुख दे दुख होत है सुख दे सुख हो
त हिते ई परमात्मा थी, हिते ई तूं सुख ॾे, आनंद ॾे, प्यार ॾे। तोखे प्यार मोट में मिलंदो ई मिलंदो, पर चाहे न। नेकी कर, छा में विझ? दरिया में विझ। टाइम इनकार तो करे। आखिरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार। ओम शांति शांति शांति।